अवामी न्यूज में खबर न्यूज सिलसिलो जारी है। वहाँ के न्यूज हैदराबाद में खबर देना हो। न्यूज हैदराबाद में जिले चेयरमैन मटियारी मकतूब फखर जमा पार्टी वर्कर चेयरमैन यूनियन काउंसिल जिले काउंसिल जा मेंबर ऐं शहरनि जी वॾे तादाद सां मुलाक़ात करे गॾिजाणी कई। गॾिजाणी में मकतूब फखर जमा ॿुधायो त जिले मटियारी जी अवाम पंहिंजे महबूब क़ाइद ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे 26 मार्च ते अडेरो स्टेशन ते 12 बजे शानदार इस्तक़बाल करे पंहिंजे क़ाइद खे मोहब्बत जो सबूत ॾियनि। इन मौक़े ते मकतूम फखर जमान रेलवे स्टेशन जो दौरो कयो त पार्टी वर्करनि जीअं भुट्टो ऐं जीअं मखतूम जा नारा हया। इन मौक़े ते मखतूम फखर जमा गॾिजाणी ऐं मीडिया खे ख़िताब कंदे चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी मटियारी ज़िले जो अवाम शानदार इस्तक़बाल कनि त जीअं मुल्की क़ुवतूं ॾिसनि त मटियारी ज़िले समत सिंध जो अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु ऐं शेख रशीद बि ख़बर पवे त पीपी लीडरनि सां जहिड़ो कबो त सिंध सॼी उथरी पवंदी। इन मौक़े ते निसार सागर सैयद फज़ल हबीब शाह सैयद साहिब दिनो शाह सैयद शहजाद शाह यूसुफ चुटो नवाब मुदसिर समेत पीपी वर्करनि शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।